5 ॾींहं अॻु उमरकोट जे इलाइक़े सूफ़ी फ़क़ीर वेझो ॻोठ लुत्फ़ुल्ला वाटर मां मुबैना अगवा थी वियल नारी पठाणी कोली जी बाज़ियाबी जे लाइ कोली बिरादरी जी समेत औरतुनि ऐं मर्दनि समेत उमरकोट में अल्लाह वारे चौक ते रोड ब्लॉक करे सख़्तु एहतिजाज कयो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त असांजी नियाणी 5 ॾींहंनि खां अगवा थियल आहे पर अञा ताईं बाज़ियाब नाहे थी सघी। मेजर बली असांजी नियाणी खे साथियुनि जी मदद सां अगवा करे वियो आहे। हुननि जो चवणु हो त असां FIR बि दाख़िल कराई आहे पर पुलिस जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार नाहे करे सघी। अगवा निकिरी कई पले टे ॾींहं FIR करे पुलिस माना जेको नालो वठण लाइ तयारु कोन्हे, न को जेको माण्हू ॿधे पैसा वरिता नाले छा उन जे करे न को त कोर्ट में निकिरी पेश कनि ऐं इन जे करे छोकिरी कॾहिं अगवा थी आहे? हा इनखे 5 ॾींहं 5 ॾींहं पुलिस FIR कोन कढी आहे? कटी आहे माण्हू गिरफ़्तार कोन थिया। छो गिरफ़्तार कोन थिया अञा ताईं? बसि माण्हू हथु कोन था अचनि कोर्ट में घर गिरफ़्तार करे के खई आहे? हा के खई आहे? मेजर पली कंहिंजो पुटु आहे? हाजी जो हाजी नूर मोहम्मद। वारसनि जो वधीक चवणु आहे त छोकिरी खे कोर्ट में पेश कयो वञे। छोकिरी भले असांजी न थिए लेकिन हुनखे कोर्ट में पेश कयो वञे ऐं FIR में ॼाणायल जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो वसी कयो वेंदो। HRJDO न्यूज़ मां फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।